Welcome to Time News Studios. You are watching 7 p.m. Bulletin. इरसा दरियाई वहकरा वधण ते सिंध सूधो ॿियनि सूबनि जो बि हिसो वधाए छॾियो। पंजाब जे हिसे में 18,000 ऐं सिंध जे हिसे में 35,000 क्यूसिक वार। इरसा जे इजलास में चयो वियो त मुल्क में दरियाई वहकरा वधण सां पाणी जी मजमूई खोट 32% मां घटिजी 18% थी वई। अथॉरिटी ऐं सूबा गॾिजी 91 वारे ठाह तहत पाणी जी विर्छ करे रहिया आहिनि। सूबनि खे गुज़ारिश आहे त जदीद तरीक़ा इस्तेमालु करे पाणी ज़ाया थियण खां बचाए वञे। इरसा इजलास में पंजाब के 1,10,000 क्यूसिक ऐं सिंध के 1,09,000 क्यूसिक पानी ॾियण जो फ़ैसिलो। कोटली से नीचे पानी छोड़ने वाला नुक्ता अभी तक हल तलब है। इरसा का चेयरमैन सिंध के मेंबर की दीदा दानिस्ता खुले इजलास में बेइज्जती कर देता है। घुटू से ऊपर जो 10-15 हजार क्यूसेक चोरी होता है उसके बारे में इरसा का एक भी बयान नहीं है। एहतजाज डिस्ट्रिक्ट लेवल पर होगा। पहले एहतजाज की तारीख है 3 तारीख, जो लाड़काना डिवीजन के 5 अजला होंगे अपने अपने जिले में एहतजाज करेंगे। फिर 5 तारीख को हैदराबाद के वो अजला जो सिंध का टेल एंड, हट्टा, सिजावल, बदीन, टंडो मोहम्मद खान, दादू। 7 तारीख को मीरपुर खास डिवीजन, 9 तारीख को सखर के 3 अजला, 11 तारीख को शहीद बेनजीराबाद और कराची डिवीजन 15 तारीख। ये मैं ऐलान इसलिए कर रहा हूं कि हमारी बात को सुना नहीं जा रहा। कम है पानी दरिया में, कम है पानी तरबेला में, तो फिर कमी में भी हिस्सेदार सारे होने चाहिए, फिर हम क्यों? पीपल्स पार्टी तरफा सिंध जे पाणी ते धाड़े खिलाफ मरहलेवार एहतजाजनि जो ऐलान। लाड़काड़ो, हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद ऐं कराची डिवीज़न जे ज़िलनि में मरहलेवार मुज़ाहिरा कया वेंदा। पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार खोड़ो चयो आहे त इरसा गुड्डू खां मथे पाणी जी चोरी ते ख़ामोश आहे। हक़ लाइ आवाज़ उथारण ते सिंध जे नुमाइंदे जी बेइज़्ज़ती कई वई। पाणी जी संगीन खोट सबबि सूबे में फसलनि जी पोखी सख़्तु मुतासिर थी आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त सिंध 60 सालनि खां पाणी जी शदीद खोट खे मुंहुं ॾेई रहियो आहे। टिनि सूअ जी मुखालफ़त बावजूदि तकरारी टीपी लिंक केनाल खोलणु तबाही आणींदड़ अमल आहे। पाणी ते धाड़े सबबि सिंध में 40% चांवर, 32% कमंद ऐं 25% माण्हुनि जे फसल खे नुक़सान जो ख़तरो वधी वियो। टीपी केनाल खोलण ते एतराज़ कंदड़नि खे 91 वारो ठाह पढ़णु घुरिजे। ठाह में इजाज़त मिलियल आहे त सूबा पंहिंजे हिसे जो पाणी किथां बि खणी सघनि था। पंजाब टीपी केनाल मां हिसे जो पाणी खंयो आहे। ॿिए कंहिं सूबे जे हक़ ते धाड़े जो सोचे बि नथा सघूं। पंजाब जे आबपाशी वज़ीर मोहसिन लगारी चयो आहे त पाणी जी निगरानी लाइ गैर जानिबदार मुबसर मुक़ररु कयो वञे त मसइलो हल थी वेंदो। असांखे हिक ॿिए ख़िलाफ़ नफ़रतूं पैदा न करणु घुरिजनि। पंजाब 22 ऐं सिंध 17% खोट भोॻे रहियो आहे। हलीम आदिल शेख चयो त पाणी जे टेक्निकल मसइले खे घणो सियासी बणायो वियो आहे। जून जे पहिरें हफ़्ते में पाणी मसइलो घणे हद ताईं हल थी वेंदो। वज़ीर आज़म वाज़े कयो आहे त पाणी मामले ते कंहिं सां बि ज़्यादती न थींदी। चूंडनि खे नज़र में रखी रिथाबंदी कई वेंदी त मुल्क अॻिते न वधंदो। ड्रिघे मुदे लाइ रिथाबंदी न थियण सबबि मुल्क पोइ हलियो वियो। हुकूमत लॉन्ग टर्म पॉलिसी ते अमल करे रही आहे। इंशाअल्लाह ॾिंगी ऐं भुंडार ॿेट ते नओं शहर तामीर थींदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त मुल्क में 10 सालनि अंदरि 10 नवां डैम्स ठाहिया वेंदा। उन्हनि डैम सां बिजली पैदा थींदी ऐं पाणी में बि इज़ाफ़ो थींदो। हिकु जहिड़ो तालीमी निसाब न हुजण करे बुनियाद परस्ती खे हथी मिले थी। मुल्क में हिकु जहिड़ो तालीमी निसाब आणे रहिया आहियूं। आवाम बुख ऐं बेरोज़गारी खे मुंहुं ॾेई रहियो आहे। हुकुमरान सभु ठीकु आहे जी बेहिस रिपोर्ट्स ॿुधाए रहिया आहिनि। अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ चयो आहे त हुकुमराननि खे मईशत ऐं अवाम जे तकलीफ़ुनि जी ख़बर न आहे। आम वाहिपे जूं शयूं महांगियूं थी वियूं आहिनि। अवाम ॿिनि वेलनि जी मानी लाइ परेशान आहे। इहा हुकूमत जी करप्शन ऐं नाअहली जो सबूत आहे जो अटे जी फ़रहामी बि यकीनी न बणाई वई। असां सां सियासत न पर इंसाफ़ कयो वञे। इमरान ख़ान इंसाफ़ जो वाइदो कयो हो।
घणा नींहं थी विया, हाणे इंसाफ़ मिलणु घुरिजे। PTI अॻवान जहांगीर तरीन चयो आहे त इमरान ख़ान तरफ़ां जांच लाइ मुक़ररु कयल बैरिस्टर अली ज़फ़र महिनत सां रिपोर्ट मुकमल कई। उमेद हुई त रिपोर्ट मंज़र आम ते ईंदी। मई जो आख़िरी ॾींहुं अची वियो पर रिपोर्ट मंज़र आम ते न आई। असांखे कुझु ॻाल्हियुनि जी ख़बर आहे पर मीडिया ते नथा ॿुधाए सघूं। अली ज़फ़र जी रिपोर्ट मंज़र आम ते अचणु घुरिजे। लाहौर में मीडिया सां ॻाल्हियुनि दौरान जहांगीर तरीन चयो त नज़ीर चौहान ख़िलाफ़ केस दाख़िल करण सां मामिलो ख़राब थी वियो। पीपल्स पार्टी ऐं ANP PDM जे उसूल जी भञकड़ी कई हुई। ॿिन्ही पार्टीज़ इतिहाद खे छॾियो आहे। PDM जा दर सभिनी लाइ खुलियल आहिनि पर समूरनि जमातनि खे PDM जा फ़ैसिला मञणा पवंदा। कराची जी एहतिसाब अदालत में पेशी बाद शाहिद खाकान अब्बासी जूं मीडिया सां ॻाल्हियूं। अॻूणे वज़ीर आज़म चयो आहे त अदलिया मीडिया ऐं मुक़ररनि मां को बि इदारो आज़ादु नाहे। मुल्क आइन ऐं कानून जी बालादस्ती सां हलंदो आहे। वज़ीर आज़म खे ख़बर नाहे त मुआशी हालतूं कहिड़ियूं आहिनि। पैदावार शरह ते उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं करण सां मुल्क न हलंदो। हालतूं ठीक हुजनि हा त महांगाई घटिजी वञे हा। उमरकोट में निजी अस्पताल जे डॉक्टरनि जी मुजरमानी गफ़लत और जी हयाती ख़तरे में विझी छॾी। कुझु ॾींहं अॻु डिलीवरी लाइ ऑपरेशन दौरान औरत जे पेट में विसारे छॾियो। DHO उमरकोट डॉक्टर अलाहदाद राठौड़ नोटिस वरितो। 3 डॉक्टर्स ते ॿधल जांच कमेटी जोड़ी वई। 2 ॾींहनि में रिपोर्ट तलब। मिरपुखास जे निजी अस्पताल में ॿीहर ऑपरेशन करे औरत मधु ज़ाल लजपत माली जे पेट मां कपिड़ो कढियो वियो। हुमायूं शरीफ वेझो क़ौमी शाहराह रोड ते ख़ौफ़नाक हादसे में माउ पुट समेत 3 ॼणा जल्द शिकार। तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल हाई स्कूल जी भित सां टकराइजी वई। नौजवान शफ़ी मोहम्मद तारिक पुट बिलावल चांडियो ऐं संदसि अमड़ थरे ते दम ॾेई छॾियो। समूरनि फ़ौतुनि जो वास्तो ॻोठ अतर चांडियो सां ॿुधाए पियो वञे। वाक़े बाद संदनि घरनि में कोहराम मची वियो। कराची में डिफेंस जे इलाइक़े गिसरी में हथियार बंदनि जी फायरिंग में दुकानदार मारिजी वियो। भरपासे मौजूद मचरल माण्हुनि ॿिन्ही हथियार बंदनि खे पकड़े वरितो। सख़्त मारकुट बाद पुलिस हवाले। पुलिस मौजूद फौरू दुकानदार खां पुर करण बाद फरार थी रहिया हुआ। पीछो करण तां हथियार बंदनि खेसि गोली हई वधीक जांच कई पई वञे। सखर में नीगरी चोरी की कोशिश कंदे पकड़जी पई। CCTV फुटेज साम्हूं अची विया। वीडियो में नीगरी के काउंटर जो खानो खोले चोरी कंदे ॾिसी सघिजे थो। दुकानदार जे पहुचण बाद नीगरी फरार थी वई। कंडियारो भरिसां घर जी भित किरण सबबि भेनरूं ऐं मासूम भाउ दॿिजी फौत। ॻोठ भौर में ॿारड़ा रांदि खेॾी रहिया हुआ त ओचितो भित किरी पई। पोरियत मुदस्सर जा 3 ॿारड़ा दॿिजी फौत थी विया। फौतनि में 7 सालनि जी रिहाना, 6 वरनि जी आयशा ऐं 5 सालनि जो ग़ुलाम दस्तगीर शामिल। जाम नवाज़ अली में घर जी भित किरण सबबि 3 ॿारड़ा दॿिजी विया। 10 सालनि जो नीगर चेलाराम भील फौत। इलाइक़े वासनि 2 नीगरनि खे ज़ख़्मी हालत में ॿाहिरि कढी वरितो, इस्पताल मुंतक़िल। सिंध में पानी की संगीन खोट सबब सारनि कमंद ऐं वोणुनि सूधो ॿियनि फसलनि जी पोखी मुतासिर। आबादगार पानी खोट ख़िलाफ़ सरापा एहतजाज पिणल। बदीन में पानी की संगीन खोट ऐं सिम नालनि जी ख़ातिरी न थियण ख़िलाफ़ लाड़ आबादगार फोरम जे सर ते एहतजाज जारी। सवें आबादगारनि जो माणिक वाग खां टंडो बागो ताईं मार्च बाद जुडो रोड ते धरणो। हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खयल आबादगारनि तरफ़ां आपाशी अमलदारनि ते पानी चोरी जो इल्ज़ाम। सिम नालनि जी ख़ातिरी करे ज़री पानी ॾियण जो मुतालबो। मलकानी शरीफ जी शाखुनि ऐं माइनर्स खे ज़री पानी न मिलियो। आबादगारनि तरफ़ां पानी खोट ख़िलाफ़ ॿिए ॾींहुं बि पंद्रियों जुडो रोड ते धरणो। पुसरी जे आबादगारनि तरफ़ां पानी जी चोरी ऐं आपाशी अमलदारनि ख़िलाफ़ नारेबाज़ी। रतो देरो, कलोई, नौकोट, जोही, वारिस ॾिनो माछी ऐं मोर्चा में आबादगारनि जा पानी खोट ख़िलाफ़ मुज़ाहिरा।
मचल माण्हुनि तरफ़ां टायरनि खे बाहियूं, पाणी खोट ऐं आपाशी अमलदारनि ख़िलाफ़ नारेबाज़ी। ऐं पेशावर पुलिस पघारुनि में कटौती ख़िलाफ़ एहतजाज कंदड़ यूनिवर्सिटी जे मुलाज़िमनि ते कड़की पई। ज़रई यूनिवर्सिटी पेशावर जे मुलाज़िमनि जो पघारुनि में कटौती ख़िलाफ़ असेंबली कॉर्नर चौक ते धरणो। रोड ब्लॉक करण जी कोशिश दौरान पुलिस तरफ़ां मुज़ाहिरीन ते लठबाज़ी ऐं तशद्दुद। मचल माण्हुनि जो एहलकारनि ते पथराव, 8 मुज़ाहिरीन गिरफ़्तार। चकरनि बाद मुज़ाहिरीन चिड़विचड़, पुलिस तरफ़ां रोड ते ट्रैफ़िक बहाल कराइण जी दावा। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइन्स वाले बुलेटिन की शुरुआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ।